रियासत खां सवाइ केरु जिहाद जो हुकुम या फ़तवा नथो ॾेई सघे। अफ़गान तालिबान जे पुठ भराई सां दहशतगर्दी ज़रिए असांजे मासूम शहरनि ऐं ॿारनि खे निशानो बणाए पियो वञे। अफ़गानिस्तान मां ईंदड़ ख़ारिजनि जे टोलनि में 70% अफ़गानी आहिनि। अफ़गानिस्तान खे ख़ारिजनि या पाकिस्तान मां कंहिं हिक जी चूंड करणी पवंदी। फील्ड मार्शल आसिम मुनीर जो क़ौमी उलमा मशाइख़ कॉन्फ्रेंस खे ख़िताब। फील्ड मार्शल आसिम मुनीर 10 दिसंबर ते इस्लामाबाद में कॉन्फ्रेंस में शिरकत करे दहशतगर्दी, क़ौमी सलामती जे मामलनि, गॾियल कमनि में पाकिस्तान जो उभरंदड़ किरदार ऐं जंगी तयारियुनि जी अहमियत ते तफ़सीली ॻाल्हियूं कयूं। फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो त ऑपरेशन बुनियादुल मरसूस में अल्लाह ताला जी मदद ईंदे ॾिठी ऐं महसूसु कई। 25 किलोवाट ताईं सोलर इस्तेमाल लाइ नेफ्रा खां लाइसेंस लाज़मी वठणो पवंदो। तवानाई वारी वज़ारत स्टेक होल्डर्स सां मुशावरत बाद नई पॉलिसी जी मंज़ूरी ॾेई छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त पहिरियां सार्फ़िन खे 25 किलोवाट ताईं सोलर इस्तेमाल लाइ लाइसेंस खां छूट हासिल हुई। हाणे नेफ्रा खां लाइसेंस लाज़मी वठणो पवंदो। तवानाई वारी वज़ारत जे तर्जुमान जो चवणु आहे त सोलर टैरिफ जो तयन नेफ्रा रेगुलेटर्स जी ज़िम्मेवारी आहे। नेट मीटरिंग सां नेट बिलिंग निज़ाम लागू थींदो। इस्लामाबाद में अपोज़िशन इतिहाद जे ॿिए ॾींहुं बि कॉन्फ्रेंस जारी। केपी जो वॾो वज़ीर सुहेल आफ़रीदी, महमूद अचकज़ई, अख्तर मेंगल, असद कैसर, अलामा राजा नासिर अब्बास, शाहिद खाकान अब्बासी, ज़ैन शाह, सफ़दर अब्बासी ऐं ॿिया अॻवान शरीक। शाहिद खाकान अब्बासी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो त बुनियादी हक़नि ऐं आइन खे बहाल कयो वञे। सियासी इस्तेहकाम अचण ताईं मुआशी तरक़ी नथी करे सघिजे। मौजूदा हुकुमरान माज़ी जूं ग़लतियूं वॼाए रहिया आहिनि। क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान मज़हर राहुजो चयो त वसीला विकिरो कया पिया वञनि। सिंध में धाड़ेल बेकाबू थी चुका आहिनि। तुर्क सदर रजब तय्यब एर्दोगान पाक तुर्क भाइराणनि लाॻापनि खे मिसाली करार ॾींदे चयो आहे त पाकिस्तान असांजो सचो इतिहादी आहे। दोस्ती क़यामत ताईं जारी रहंदी। पाक तुर्क लाॻापा वक़्त सां गॾु वधीक मज़बूत थींदा। ISPR मूजिबि इस्तांबुल में पाकिस्तान नेवी जे जहाज़ PNS ख़ैबर जी कमीशनिंग तक़रीब थी। तुर्क सदर रजब तय्यब एर्दोगान ख़ासि महिमान तौरु शिरकत कई। चीफ ऑफ नेवल स्टाफ एडमिरल नवीद अशरफ बि तक़रीब में शरीक थियो। तुर्क सदर खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। तुर्क सदर PNS ख़ैबर जे अमले सां बि मुलाक़ात कई। तक़रीब खे ख़िताब कंदे चीफ ऑफ नेवल स्टाफ एडमिरल नवीद अशरफ चयो त पाक तुर्क बहरी फ़ौजनि विच में सहकार ॿिन्ही मुल्कनि जी भाईवारी जो मज़हर आहे। सखर में ॿी आलमी लोक सहायता मिराथन में 10 मुल्कनि जे 28 परॾेहनि समेत 3000 एथलीट्स शरीक। औरतुनि जी रेस में कीनिया ऐं मर्दनि जी रेस में मोराको जे एथलीट्स पहिरीं पोज़ीशन माणे वरिती। रेस में इटली, कैनेडा, बर्तानिया, जापान, कीनिया ऐं शाम समेत 10 मुल्कनि जे 28 परॾेहनि समेत सॼे मुल्क मां 3000 खां वधीक एथलीट्स शिरकत कई। औरतुनि जी 10 किलोमीटर रेस में पहिरीं पोज़ीशन कीनिया जी म्यूनी मुतको माणी। ॿी पोज़ीशन जापान जी योको लुक्रिची ऐं टीं पोज़ीशन लाहौर वासिण महनूर अफ़ज़ल माणी। मर्दनि जी 42 किलोमीटर रेस में पहिरीं पोज़ीशन मोराको जे एथलीट अल यूसुफ अब्दुल माजिद हासिल कई। ॿी पोज़ीशन इथियोपिया जे एथलीट मेथ्रो नेब्रो ऐं टीं पोज़ीशन कीनिया जे एथलीट जैक्सन माइनिया हासिल कई। ऐं अंडर 19 एशिया कप जे फाइनल में पाकिस्तान भारत खे 348 रन टारगेट ॾेई छॾियो। सुमेर मिन्हास जी 172 रन जी शानदार इनिंग। सुमेर मिन्हास 113 बॉल्स ते 9 छकनि ऐं 17 चौकनि जी मदद सां 172 रन जी इनिंग खेॾी। अहमद हुसैन 56, उस्मान खान 35 ऐं फरहान यूसुफ 19 रन सां नुमाया रहिया।